अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला अकरमिल अव्वलीन वल आखिरीन अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन सय्यिदना शफीअना करीमिना रऊफना रहीमिना हबीबना व हबीब रब्बिना तबीबना व तबीब क़ुलूबिना शिफाइना व शिफाए सुदूरना कुर्रतना कुर्रतना व कुर्रते अयुनिना अअलाना व औलाना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमाइन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़तबस्सम दाहिकम मिन क़ौलिहा वक़ाल रब्बि औज़िअनी अन अश्कुर निअमतक अल्लती अनअमत अलय्या व अला वालिदैया अन अअमल सालिहन तर्दाहु व अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक अस्सालिहीन। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व अस्हाबि सय्यिदिना व अज़वाजि सय्यिदिना व अहबाबि सय्यिदिना व अक़रबाए सय्यिदिना व औलियाए उम्मत सय्यिदिना व उलमाए मिल्लत सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। बाद हम्द व सलात के निहायत ज़ीशान ज़ी वक़ार सामीन व नाज़रीन इकराम जे सामूं अल्लाह ताला जे बाबरकत कलाम अज़ीम मां आयात मुक़द्दसा जी तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयुम। इन सां गॾो गॾु अवां ॿुधण जी सआदत हासिल फरमाई। इंशाअल्लाह ताला
इन बाबरकत लफ्ज़नि जी रोशनी में अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखियो वेंदो। दुआ है त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां असांजी ही हाज़िरी ही गॾिजाणी पंहिंजी बारगाह है अक़दस के अंदर मंज़ूर व क़बूल फरमाए। अल्लाह जा लख करम लख एहसान जो असांखे पंहिंजे हबीब के ज़िक्र की महफ़िल नसीब फरमाई आहे। ख़ुसूसन हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ क़ुद्दस सिर्रुल अज़ीज़ के उर्स मुबारक जो सिलसिलो आहे। बिरादर अज़ीज़ साईं सूफ़ी गौस बख्श साहब वापिस राम इन प्रोग्राम के मुरतब फरमाईंदा आहिनि। ये उनकी कड़ी आहे। उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम सलाम जे सदके रब करीम असांजे हाल ते करम फरमाईंदो। अज़ीज़ान गिरामी, आयत करीमा जेका पढ़ी वई सूरत नमिल सां जो तालुक़ आहे। हिकिड़ी क़ुरान पाक के अंदर सूरत आहे जंहिं सूरत जो नालो आहे सूरत नमिल। नमिल की माना है किविल। हालांकि इन सूरत मुबारक के अंदर हजरत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जो किस्सो आहे, उन जो ज़िक्र आहे, उन जो बयान आहे। अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात पंहिंजे कलाम पाक के अंदर हिकिड़ी सूरत रखी आहे। ये सूरत जो नालो मुबारक है सूरत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम। उनमें ज़िक्र आहे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो। वरी हिकिड़ी सूरत आहे जंहिं सूरत जो नालो रखियो आहे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम। वरी हिकिड़ी सूरत आहे जंहिं सूरत जो नालो सूरत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम। हिकिड़ी सूरत आहे जंहिं सूरत जो इसम मुबारक आहे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम। यानी जंहिं सूरत जो नालो अल्लाह के नबी के तरफ जे मंसूब थियल आहे, उन सूरत जे अंदर उन नबी जो ज़िक्र मुबारक आहे। पर हिन सूरत मुबारक के अंदर अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात ज़िक्र फरमायो आहे सुलेमान अलैहिस्सलाम जो, पर उन जो नालो रखियो अथई सूरत नमिल। ऐं नमिल जी माना है किविल। एक हकीर शे जो नालो आहे। किविल एक हकीर शे जो नालो आहे, ज़ईफ़ शे जो नालो आहे। एक नकड़ो जानदार आहे। पर जॾहिं अल्लाह के नबी सां कलाम करे थी त उन किविल जो ज़िक्र भी अल्लाह ताला क़ुरान पाक के अंदर आणे छॾे थो। मालूम थियो त छो न हकीर हुजे, ज़ईफ़ हुजे, कमज़ोर हुजे, पर जेकॾहिं के शख्सियत सां उनकी वाबस्तगी थी पे, ताल्लुक़ थी पे, त अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात उन जे शान के, उन जे मर्तबे के पंहिंजे कलाम मजीद के अंदर बुलंद फरमाईंदो आहे। अज़ीज़ान गिरामी, जीअं त हिकिड़ी नंढड़ी किविल जेका अल्लाह के नबी सां कलाम करे त ख़ुदा ताला की ज़ाते बाबरकात उन जो ज़िक्र पंहिंजे कलाम मजीद के अंदर आणे। मानो त निस्बत जे करे जेका शोहरत मिले थी, निस्बत जे करे जेको शान मिले थो, निस्बत जे करे जेको मर्तबो ईमान मिले थो पियो, वो अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात पंहिंजे कलाम मजीद में बयान फरमायो आहे। त मंसूब थियो कंहिं न कंहिं शख्सियत ते, पर अल्हम्दुलिल्लाह हीअ उम्मत जेका आहे मंसूब थियल आहे मदीने वारे साईं जी ज़ाते बाबरकात सैयदुल अंबिया। उन खां बाद में वरी जॾहिं नबूअत जो सिलसिलो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो, विलायत जो सिलसिलो हलियो, त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी कायनात जे अंदर मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाइबनि खे मबूस फरमायो। हाणे जेको इन्हनि सां ताल्लुक़ रखे थो, निस्बत रखे थो, त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे बि इज़त, शोहरत ऐं मर्तबत अता फरमाए थो। अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात पंहिंजे कलाम मजीद में इरशाद फरमायो, फरमाता फतबस्सम दाहिकम मिन क़ौलिहा। तबस्सुम फरमाया उन जे कौल ते, कंहिंजी किविल जे कौल ते। मुफ़स्सिर इकराम फरमान था त उन वाक़िए नमिल जे अंदर लखनि की तादाद में किविलियूं हुयूं। उन लखनि किविलियुनि जे अंदर जंहिं किविल कलाम फरमायो त उदखुलू मसाकिनकुम,
जंहिं क़िबिल कलाम फरमायो अल्लाह जे नबी उन क़िबिल खे लखनि क़िबिलनि मां सुञाणे खणी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पांजी तिरी मुबारक जे मथां रखिया। अब क़िबिल ॾिठो अथव न सभिनी जो यूनिफॉर्म हिकु हूंदो आहे। ख़बर कोन पवंदी आहे त चाचो कहिड़ो आहे, त भाइटो कहिड़ो आहे, भाणेजो कहिड़ो आहे, त मामो कहिड़ो आहे, सोट कहिड़ो आहे, त मासात कहिड़ो आहे, अबो कहिड़ो आहे, त पुटु कहिड़ो आहे। सभु क़िबिलूं हिकु जहिड़ियूं हुंदियूं आहिनि। पर जंहिं क़िबिल कलाम फरमायो अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम लखनि क़िबिलनि जे विच में उन क़िबिल खे सुञाणे खणी पंहिंजी तिरीअ जे मथां रखिया। पोइ जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम कलाम करण वारी क़िबिल खे सुञाणे सघे थो त छा मदीने वारो साईं पंहिंजे दुरूद पढ़ण वारे खे कोन सुञाणींदो? फरमान था त मां सुञाणां थो जेको मुंहिंजे मथां दुरूद पाक पढ़े थो। पर हदीस पाक में ईअं बि आयो आहे जो हिकु दफ़े अल्लाह जो महबूब आयो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दस्ते अनवर जे अंदरि ॿ किताब हुया, हिकिड़ो सॼे हथ में ॿियो खॿे हथ में। पाण पढ़े हिन सॼे हथ वारे किताब जे अंदरि क़यामत ताईं जेके बि मुंहिंजी उम्मत में जन्नती पैदा थींदा मुंहिंजी क़ौम जे अंदरि उन सभिनि जा नाला लिखियल आहिनि। ऐं खॿे हथ वारे में क़यामत ताईं जेके जहन्नमी पैदा थींदा, मुनाफ़िक़ पैदा थींदा, काफ़िर मुशरिक उन्हनि जा नाला हिन जे अंदरि लिखियल आहिनि। मालूम थियो त अल्लाह जो महबूब पंजनि खे बि सुञाणे थो, परावनि खे बि सुञाणे थो। पर ख़ुशि नसीबी उन शख़्स जे वास्ते आहे जेको मुंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत पंहिंजे सीने में रखे थो। जॾहिं अल्लाह हुन जे मथां एॾो इनाम फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो रब्बी औज़िअनी अन अशकुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया अन अअमल सालिहन तरदाहु व अदखिलनी बिरहमतिका फी इबादिका सालिहीन। अल्लाह ताला जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेके एहसानात इनामात इकरामात थिया त अल्लाह जी बारगाह में दुआ थो घुरे त मुंहिंजा मौला मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए त औज़िअनी अन अशकुर निअमतक अल्लती अनअमत अलैया। ओ मुंहिंजा मौला जेको तूं मुंहिंजे मथां इनाम फरमायो आहे मां उन जो शुक्र बजावां। हिकिड़ा माण्हू खाई करे पोइ शुक्र कंदा आहिनि, हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जंहिंखे अल्लाह जे तरफ़ खां को शर्फ़ शान मिले उनजी शुक्र बजाणी आणींदा आहिनि। त अल्लाह जे नबियुनि जे मथां रब जा जेके करम आहिनि, एहसान आहिनि, नेमतूं आहिनि। हाणे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम इन नेमतुनि मां इन नेमत खे बि बयानु फरमाए थो त मेलन जी मुसाफ़त ते बीठल क़िबिल जो आवाज़ मां ॿुधम बि त मां सम्झी बि वियुसि। पर दावत इस्लामी वारनि लिखियो आहे किताब वटि आहे शाने अली मुल्हबान हुननि तो मूंखे यादि न आहे, लेकिन ॾाढे हिकु दफ़े अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु इन वादी नमिल जे अंदरि वियो। गॾु हुन सां हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो। जॾहिं उते पहुता त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त साईं ये वादी कहिड़ी आहे? हज़रत हैदर करार फरमाते हिन वादी जो नालो वादी नमिल आहे। हिते उहा क़िबिल हुई जेका सुलेमान अलैहिस्सलाम जे लश्कर खे ॾिसी करे चवण लॻी त उदख़ुलू फ़िस्सिल्मी, लिकी वञो पंहिंजे घरनि में। पर अॼु मां अली हिन जॻह ते आयो आहियां त हिन जॻह ते हिकिड़ी क़िबिल ऐलान थी करे त उखरे जो जेके घरनि में लिकी वेठियो आहियो ॿाहिरि निकिरी अची जो अली अची रहियो आहे। सुभाणे पोइ जॾहिं उहे क़िबिलूं पंहिंजे घरनि खां पंहिंजे ॾिण खां ॿाहिरि निकितियूं त जंहिंखे शख़्सियत जो इस्तक़बाल कबो आहे माण्हू किनारनि सां बीह वेंदा आहिनि। ॿिन्ही पासनि खां क़िबिलूं ईअं बीही वयूं जो लखनि ऐं करोड़नि जी तादाद में हुयूं। ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हज़रत सलमान रज़ी अल्लाह ताला ॾिसी करे फरमाइण लॻो त शान आहे उन रब जो जेको हिन क़िबिलनि जी तादाद खे ॼाणे थो। वो शान आहे उन मालिक जो जेको हिन क़िबिलनि जी तादाद खे ॼाणे थो।
तो हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला फरमायो है सलमान शान उन रब जो जे हिन किबलन के पैदा फरमायो आ बाकी हिनन की तादाद के तो मां अली भी जाना तो रज़ी अल्लाह ताला अजीजान गिरामी द अर्ज पे क्यों द अल्लाह ताला जी जाते बाबरकात पांजे प्यारन के अंदर बरकतू फरमाइंदो आ द हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जे मथा अल्लाह जे को इनाम फरमायो उन इनाम इकराम जे मुतलक अल्लाह जो शुक्र जो बजा आहे फरमादा ज़हनी अन अशकुर नेमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया ऐ मुझा रब करीम जे को तू मुझे मथा इनाम फरमायो ऐ जे को मुझे अबे हजरत दाऊद अलैहिस्सलाम जे मथा इनाम फरमायो अल्लाह ताला सुभान अल्लाह चवण जो रवाज नाहे हथ गणी सुभान अल्लाह ते चवण पर असां जे पासे जे केॾो रवाज आहे कंहिं कंहिं जॻह ते अहिड़ा माण्हू मथे में लॻी वेंदा आहिनि जो मोली भली मरी हुजे त बि सुभान अल्लाह ते चओ पर थोरी थोरी सपोर्ट करो त मां ॿ अखर ॻाल्हाए थो वठां बाबा अहिड़े तवजो सां त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे मथां जेका अल्लाह नेमत कई तो उनके घुर्जे तो उन नेमत जो शुक्र बजाणे न पी के नेमत जो शुक्र बजा तो वाणे छा उन जो वालिद गिरामी अल्लाह जी नेमत जो शुक्र न कजड़ हो छा पर इन में इहो दर्श मिले थो पियो त जेकॾहिं मुंहिंजो अबो नबी सालियो न हुजे हा त मां हुन मक़ाम ते न पहुचा छो जो औलाद पीउ जी नेमत मां परवरिश वठे थो औलाद पीउ जी तरबियत मां रस्तो हिदायत जो अख्तियार करे थो अबो जेकॾहिं सही आहे त औलाद भी सही आहे औलाद तॾहिं हिदायत हलंदो आहे जॾहिं अबो सही रस्ते ते हूंदो आहे सिराते मुस्तक़ीम ते हूंदो आहे ऐं अल्लाह जो नबी फरमाए थो त मुंहिंजे मथां त रब जेका नेमत कई आहे पर जंहिं नेमत जे अंदरि मां पलियो आहियां उहे नेमतूं अल्लाह मुंहिंजे पीउ जे मथां फरमायूं आहिनि हाणे मां पंहिंजी मथां जेका नेमत जो हक़ आहे उन जो भी शुक्र अदा कयां थो पर अबे के मथां जेका अल्लाह नेमत कई आहे उन जो भी शुक्र अदा कयां थो सुभान अल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह खुली तो सुभान अल्लाह फरमाया अलैया व अला वालिदैया अल-अमल सालिहन तरदाहो ही जो मां अमल सालिह कयां तुझी रज़ा जी वास्ते तुझी खुशनुदी जे वास्ते वो फरमाता वादिखलनी बिरहमतिका फी इबादिका सालिहीन मुझा मौला ताजो तुमके सालिह मानन के अंदर दाखिल फरमाई ऐ कुरान पाक की तरतीब जे मूजिब सालिहीन जो चौथो दर्जो आहे सुभान अल्लाह पहिरियों दर्जो नबियुनि जो आहे ॿियो दर्जो सिद्दीक़नि जो आहे टियों दर्जो शहीदनि जो आहे चौथो दर्जो सालिहीन जो आहे हाणे को माण्हू ईअं हूंदो जेको मैट्रिक पास थियल हुजे ऐं मूं मौली खां जी दुआ घुरे त साईं दुआ कयो त मां प्राइमरी में दाख़िला वठां या पढ़ंदड़ यूनिवर्सिटी वारो हुजे उहो कॉलेज जे तरफ़ ॾे रुजू करे या हिकिड़ो आला ग्रेड ते फ़ाइल हुजे 21 ग्रेड जो ऑफिसर हुजे ऐं उहो वरी दुआऊं घुराईंदो अचे त मूंखे 11 ग्रेड मिले हर कोई चवंदो मां मथे वञा न अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में फरमायो फरमाता अनअम अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिनके मथा इनाम फरमायो फरमाता मिनन नबीयीन व सिद्दीकीन व शुहदाई व सालिहीन व हसन उलाइका रफीका अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पहिरियों दर्जो नबियुनि जो आहे ॿियो दर्जो सिद्दीक़नि जो आहे टियों दर्जो शहीदनि जो आहे चौथो दर्जो सालिहीन जो आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम दुआ में कहिड़ी दुआ थो घुरे ओ मुंहिंजा मौला मूंखे सालिहीन जी जमात जे अंदरि दाख़िल फरमा ओ मुंहिंजा मौला मुंहिंजा आका जॾहिं तूं नबी आहे उलुल अज़म नबी आहे तूं इब्ने नबी आहीं त सालिहीन जी जमात में दाख़िला छो थो वठी इन में कहिड़ो राज़ आहे उलमा इकराम फरमाता आहिनि सालिहीन मां मुराद मिठड़े मदीने वाले साईं जी उम्मत अल्लाह जो नबी दुआ तो करे मुंहिंजा मौला सब शान अता फरमाया थई पर मूंखे पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जी उम्मत में दाख़िल फरमा सुभान अल्लाह सुभान अल्लाह आला मकाम जे काम जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मती जो
पर असां पाण खे ख्वार करे छॾियो आहे, पाण रसवा करे छॾियो आहे, पंहिंजो क़दुरु पाण न कयो आहे। पर मुंहिंजा दोस्त दीन, हिन उम्मत जो शान मथे आहे, हिन उम्मत जो मान मथे आहे। अल्लाह जो नबी रब की बारगाह में दुआ थो घुरे त मुंहिंजा मौला करीम मूंखे दाख़िला अता फरमा उन जमात में जेका सालिहीन की जमात आहे, जेका अल्लाह वारनि की जमात आहे। इहे जो त ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती कुद्दस सिर्रुल अज़ीज़ की जमात आहे, जेका पीराने पीर दस्तगीर की जमात आहे, जेका औलिया अल्लाह की जमात आहे। वा अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन, मुझा गुलाम के सालिहीन की जमात में दाखिल फरमा। सालिहीन मा मुराद है उम्मत जा वली है, औताद है, अबदान है, कलंदर है, ए अल्लाह जा नबी दुआ ता घुरदा मौला सा के इन जमात में दाखिल फरमा। वो जे जमात में तू असा के अल्लाह ताला की जाते बाबरकात जो हाजिरी नसीब फरमाए। ए बे नंबर में महबूब जे मेराज जो महीनो भी है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो जो औलिया अल्लाह जो उर्स मुबारक की दुआ ना, ये जो मेराज जो दुआ है। सुभान अल्लाह। उन जी शाखे पे हुआ इंतहा मकाम के पहुंचण, जने उनको वफात वारो के मिसाल वारो के मजे तो पियो ना, वो ये वनी पंजे महबूब मदीने वाले से सा मिले थे। अरे जो तो मेराज ही ना है, महबूब जो मेराज ही आ जो हिता वने पंजे रब ताई पहुंचण, रब सा मिलण। ऐ उम्मती जो मेराज आ मदीने वाले से जे कदमन में पहुंचो। वो जो महबूब जे कदमन में पहुंचियो उन जे मेराज आ। त औलिया अल्लाह जो जो उर्स मुबारक का सजानो ये समझो त ये उन जे मेराज जो वक्त आ, मेराज जो टाइम आ। अल्हम्दुलिल्लाह जो ना माह मुक़द्दस के अंदर अल्लाह जो महबूब उन मकाम ते पहुंचो जे मकाम ते मकान भी को रहो, ज़मान भी को रहो। सुभान अल्लाह। हजरत अल्लामा काशफी रहमतुल्लाह ताला लिखियो आ, एक दफे हजरत जिब्रील अलैहिस्सलाम महबूब की बारगाह में आए। अल्लाह के महबूब की बारगाह में जॾहिं ईंदो न कंहिं सूरत में ईंदो, कॾहिं असहाबी की सूरत में, कॾहिं कुराड़े की सूरत में, कॾहिं साहिब की सूरत में, कॾहिं जवान की सूरत में, मुख्तलिफ सूरतुनि में ईंदो। एक दफे जो अल्लाह के महबूब की बारगाह में आयो त पाण फर्द जिब्रील खे ख़बर तो जी असलियत छा है। सुभान अल्लाह। और हिकिड़ो जो माण्हू कोटन में गर्मी जे मौसम में वेड़ियो पियो हुजे त तव्हां इबरत कंदा, हेॾी गर्मी लॻी पई आहे, पोइ वॾो कोट पाए आयो आहे त माण्हू चए त इहो तजे मुल्क जो माण्हू आहे, जो सावण में भी कोट पाए वेठो आहे, लिबास में माण्हू नज़र ईंदो आहे। त महबूब जी बारगाह जे अंदरि जॾहिं हज़रत जिब्रील आयो त पाण फरमायो, देखो जिब्रील तुंहिंजी असलियत छा आहे। अरे कि सुना मां पंहिंजी असलियत खे ज़ाहिर नथो करे सघां। पर छो किसी जाए के कारण सोड़ी आ। सुभान अल्लाह। ये जमीन है आसमान के विच में जेकी विठी आ या सोड़ी आ, जेकर मां पंहिंजी हैयत खे ज़ाहिर थो कयां, असलियत खे, त मां हिन में समाज जी ॾिसंदुसि। पर फिर पोइ जेको मां वॾे मथे अच त पोइ मां तोखे पंहिंजी असलियत ॾेखारींदुसि। काथे सिदरतुल मुंतहा त मां केरु आहियां, मुंहिंजी शख़्सियत छा आहे, मुंहिंजो वजूद छा आहे, मुंहिंजी हैयत छा आहे, मुझे असलियत की खबर में वो तोखे पो पवंदी कि तू मथे अच। सुभान अल्लाह। और यानी मेराज शरीफ वाली रात की त अल्लाह जो महबूब सिदरतुल मुंतहा ते तशरीफ फरमा थी। पाण फरमाते जिब्रील याद कई, पुछो मां त तुंहिंजी असलियत छा आहे, तो जब मुझे घर अच तो मां ॾेखारींदोमांइ। सो अॼु आयो आहे त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम पूरो जो पूरो खुली करे अल्लाह के महबूब के सामने बीठो। ऐं उन जो एॾो त कदई बुत हुयो जंहिंजो तसव्वुर ऐं तख़य्युल में भी न अची सघे, जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो, रुगो हिकिड़ो पर खोले त मशरिक़ खां मग़रिब ताईं। सुभान अल्लाह त चओ न बाबा। सुभान अल्लाह। फरमाते हीअ मुंहिंजी असलियत आहे, महबूब ॾिसी मुंहिंजी असलियत आहे, असुल मां हीअं आहियां। पर जॾहिं तो वठी ईंदो आहियां त नंढड़ो थी ईंदो आहे, छो जो तूं वॾनि जो वॾो आहीं। तो वठी ईंदो आहियां त ज़रो बणिजी ईंदो आहियां। बाक़ी मुंहिंजी असलियत हीअ आहे। हज़रत जिब्रील पंहिंजी हक़ीक़त खे ज़ाहिर करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं ऐं बीह रहियो।
हजरत जिब्रील महबूब के कदमन में किरी पियो अर्ज़ के सोना हबीब मुझी असलियत ॾिठे पर पंहिंजी असलियत ॾेखार सुभान अल्लाह तू केरु आहीं महबूब माना मुझी असलियत ॾिठे त मां हीअं आहियां हिन सूरत में आहियां पर महबूब तू त पंहिंजी असलियत भला ॾेखार त तू केरु आहीं पाण फरत जिब्रील तो चयो हुई न मथे हल मथे अच त पोइ ॾेखारींदो मां पोइ जिब्रील जेकॾहिं मुंहिंजी हक़ीक़त खे ॾिसणो थिए त मथे हल सुभान अल्लाह मुंहिंजी असलियत ॾिठी त मथे हल फरमाए त लव तनो त अनमिलतन महबूब जेकॾहिं हिकिड़ी आङुर अॻिते तो वधा न त अॻिते अहिड़ी त नूरानी तजली आहे नमारा लबो जो वजूद रहंदो न मुंहिंजा पर रहंदा मानो छो त जंहिंजी हक़ीक़त जी ख़बर न जिब्रील खे आहे न मीकाईल खे आहे न इसराफील खे आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन शान वारो महबूब असांजे विच में मबूस फरमाए सुभान अल्लाह फरमाए त मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उमम तुमने देखे हैं बहुत बदलाव के कैसे हम हैं हम सुभान अल्लाह रूहुल अमीन कहने लगे ए महजबी तेरी कसम आफा कहाँ गर्दीदन महरता बावरसीदन बसियार को बादीदन लेकिन तो चीजें दीगरी ओ मुझा महबूब कायनात जा रंग बुआ मां ॾिठा है कायनात जा ज़रे ज़रे में मां वियो आहियां पर मुझा महबूब हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी दुनिया ऐं इंसानियत जो सिलसिलो हलियो आहे मां उन जा नज़ारा ॾिसंदो अचां थो पियो आलम मलकूत जो बि मां सैर कयो आहे आलम जनान जो बि मां सैर कयो आहे पर तो महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो मां किथे ॾिठो ई न आहे अल्लाह जो महबूब बेमिसलो बेमिसाल आहे वो पंहिंजे शान पंहिंजे मान जो मालिक आहे अबीदान गिरामी हिन माने मुक़द्दस के अंदर वो अल्लाह जो महबूब वञी पंहिंजे रब सां मुलाक़ात करे थो ऐं ॿुधाए थो पियो क़ुरान पाक सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी और जॾहिं अब्दियत वारे रंग में ईंदे न त पोइ रब मिलण परे कोन थिए सुभान अल्लाह आला मक़ाम अब्दियत आहे बेअब्दी जगह के रसूली भी चई पियो सघे बेनबी भी चई पियो सघे छो जो ये सब उहदा है पर जॾहिं अब्दियत वारो लोग के तो पियो उन जगह के कंहिं उहदे जी अज़ीज़ान गिरामी नाम निशान नज़र नथो अचे यानी अल्लाह ताला ने आयत मुबारक में फरमायो त जेकॾहिं को रब जो क़ुर्ब चाहीं तो सिर्फ़ हिकिड़ो रंग अख्तियार कर जेको अब्दियत वारो रंग आहे अल्हम्दुलिल्लाह ये औलिया अल्लाह जो जेको तव्हां सिलसिलो ॾिसो था न इन्हनि जे अंदरि आजिज़ी इनकिसारी अब्दियत आहे अल्लाह जो वली हूंदो तव्हांखे वॾाई तौरु नज़र न ईंदो उहो बुखियो ईश्वरस्त जो न हूंदो उनजे अंदरि आजिज़ी इनकिसारी जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमान था त मूंखे अल्लाह ताला क़बिल तमामी अंबिया अलैहिस्सलाम जो सरदार फरमायो आहे वला फ़ख्र पर मूंखे फ़ख्र कोन्हे को सुभान अल्लाह वो शान आहे मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वरी शान आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम रब जी बारगाह में दुआ तो करे त मुंहिंजा रब करीम मूंखे पंहिंजे महबूब जो उम्मती फरमा वरी आयत इन एडी रंग में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम भी सूरत यूसुफ में फरमाए तो मुंहिंजा मौला मूंखे सालिहीन की जमात में दाख़िल फरमा इन सालिहीन मां मुराद मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहिनि पर आम उम्मती न जेके उलुल अज़म शान मर्तबत वारा उम्मती आहिनि उन जमात जे अंदरि दाख़िला जे उन जी गुरबत ऐं मेहनत जे लिए अल्लाह जा नबी दुआ घुरंदा अब अॼु त हिकिड़ी बीमारी मुल्क में अची वई आहे अब आई आहे न अल्लाह हर मुसलमान के हर इंसान के पंहिंजी हिफ़ाज़त में रखे डॉक्टर भी 15 फुट परे बीहल पिया जेके मेडिकल उहे 15 फुट परे बीहनि था त बाबा वेझो न वञिजो इन जे वजूद में अहिड़ो असर अथव जो विकिणी बि अथव पोइ अल्लाह ताला छो इहा बीमारी मोकिली आहे क़ुरान पाक में फरमायो वल नबलु वन्नकुम ज़रूर ज़रूर मां तव्हांखे आज़माईंदो पर मां इन मां हीअ माना कढी आहे त जेके माण्हू औलिया अल्लाह जे रूहानी फैज़ जा मुनकिर आहिनि
खुदा ताला हिन बीमारी के ज़रिए सां उनखे दावत ॾे थो पियो जेकॾहिं हिकिड़े जे वजूद जी बीमारी ॿिए ताईं अची सघे थी त औलिया अल्लाह जो फैज़ बि हिकिड़े खां ॿिए ताईं पहुची सघे थो। अब आया न अब परे भज वेठो न वञ मिट माइट फिटी करेगा असूल छॾेगा मुआलिज जेकॾहिं उहे बि मरे बीठा जंहिंजे वजूद में बाबा अहिड़ी बीमारी आहे जेकॾहिं को हवा गुज़री तभी उन में जो मुलवस थी वेंदो उहा बीमारी उन में मुंतकिल थी वेंदी पर जेकॾहिं हिकिड़ी नहूसियत हिकिड़े वजूद मां ॿिए वजूद में मुंतकिल थी सघे थी त औलिया अल्लाह जी रूहानियत छो न मुंतकिल थी सघे थी। सुभान अल्लाह। मौलाना बाबू मोहम्मद साहब चिश्ती जो हवालो ॾियनि था पिया त क़ौमी बनी इसराइल जे अंदरि बि अल्लाह ताला आज़माइशन इम्तिहान में अहिड़ियूं बीमारियूं मोकिलींदो हो जो हिकिड़ो मरीज़ थींदो त ॻोठ जो ॻोठ मरीज़ बणिजी वेंदो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे बि शायदि अहिड़ियूं हलाकतूं अचनि हा पर मुंहिंजे मदीने वारे साईं जी दुआ थियल आहे। इंशाअल्लाह ताला तव्हां गणती न कयो रुगो मस्जिदूं आबाद कयो अब कंदो या न कराने वरके लगे जिता मां जे मथा बि से पाबंदी आ तवा मौलवी घणा माण्हू गॾु न कयो त मथा बीमारी लगी वञे माण्हुनि खे। अब असां इज्तिमा जे करे कयूं था पिया त दीन जा कयूं था इस्लाम जा कयूं था क़ुरान जा कयूं था पोइ जेकॾहिं मुसीबत पए त माण्हू मस्जिद में भॼंदो त काॾे भॼंदो उते त गॾु थींदासीं न बाबा त अजीदान गिरामी जेकॾहिं हिकिड़े वजूद मां बुराई ॿिए वजूद जे मुंतकिल थी सघे थी त औलिया अल्लाह जो रूहानी फैज़ में बिल्कुलु महबूब जी उम्मत में तक़सीम थी सघे थो। असां जेका ख़ैर उम्मत आहियूं असांजी तवजह ख़ैर जे तरफ़ ॾे आहे बुराई जे तरफ़ ॾे आहे छो जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक आहे जेकॾहिं तव्हांखे ख़बर पए त कंहिं ॻोठ जे अंदरि का बीमारी लाइक़ थी आहे वबा जी बीमारी उन न वञो जो क़ुरान पाक में हुकुम आहे पर जेकॾहिं तव्हांजे ॻोठ में तव्हांजे घर में इहा बीमारी लाइक़ थिए त पोइ भॼी न वञो। जेकॾहिं उते साबित कदम रहेव ऐं तव्हांजी हयाती बाक़ी रही त अल्लाह तव्हांखे ग़ाज़िन जो सवाब अता फरमाईंदो पर जेकॾहिं इन बीमारी में वफ़ात करे त ख़ुदा तव्हांखे शहादत जो दर्जो अता फरमाईंदो। महबूब जो फरमान आहे माना त मुस्लमान खे कस आहे ई कोन नुक़सान आहे ई कोन दुआ करो त अल्लाह ताला आफ़ियत रखे अमन में रखे अल्लाह ताला असांखे वधीक न आज़माए छो जो असां आज़माए जे क़ाबिल न आहियूं पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांजे सभिनी दुआउनि खां जेका वधीक दुआ आहे उहा मदीने वारे साईं जी आहे जेका अल्लाह सां अल्लाह जे महबूब सां रबे करीम वाइदो फरमायो त मुंहिंजा सुहिणा हबीब तुंहिंजी उम्मत खे कॾहिं मां बुख न मारींदुसि कॾहिं मां उन्हनि खे उन्हनि जी सूरतुनि खे गुनाहनि जे करे उनजी तब्दील न कंदुसि ऐं कॾहिं उन्हनि जे मथां अहिड़ी बीमारी लाहिक़ न कंदुसि जो हलाकतुनि जे मथां हलाकत हुजे जो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं दुआऊं मुबारक रब जी बारगाह जे अंदरि क़बूल पियल आहिनि इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला सभिनि खे पंहिंजी पनाह में रखंदो। दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।